अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों उम्मीद है तो सब दोस्त खुश हूंदा। प्यारे दोस्तों मैं मोहम्मद बुंगार अज मां तव्हांखे ॿुधाईंदुमि ज़ार ज़िंदगी के बारे में, जेको काफ़ी दोस्त चवनि था ज़ार ज़िंदगी जो बारे में। मां पाण बि तव्हांखे न्यूज़ ॾिनो आहे, मूंखे मिलियो हुयो छो त काफ़ी दोस्तनि अपलोड किया यूट्यूब चैनल ते। मां तव्हांखे इन बाबति ॿुधाईंदुमि ज़ार ज़िंदगी ड्रामो करे ईंदो करे न ईंदो। त वधीक तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करणु खपे। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन आल खे छॾींदा। सब्सक्राइब करण सां जेको बैलेंस कोन ईंदो ऐं असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे। तव्हांखे वधीक वीडियो ॾिसणु वटा मिलंदा। जीअं त पहिरियों दोस्तों ज़ार ज़िंदगी ड्रामो जेको आहे त मां पाण बि ॿुधो त चवनि पिया त मां पाण ॿुधो त ज़ार ज़िंदगी ड्रामो जेको आहे त 9 मई ते ईंदो। बहरहाल इहो कूड़ी अफ़वाह हुई ऐं छा हुई त इन वक़्तु असांखे को बि अहिड़ो को न्यूज़ न मिलियो आहे। असां तव्हांखे ॿुधायूं त ॿियो बि वरी हिकु दोस्त ॿियो यूट्यूब ते अपलोड कयो त जेको ज़ार ज़िंदगी ड्रामो आहे उहो 15 मई ते हलंदो टीवी ते। बहरहाल उहो बि कूड़ियो। बहरहाल मां तव्हांखे सबूत सां ॾेखारींदुमि त फरदंद उर्फ़ खुजू ज़ार ज़िंदगी जो डायरेक्टर जेको आहे खजू, हुन पाण पंहिंजे फेसबुक आईडी ते जेको आहे त इहो सभु कुझु पंहिंजो ॿुधायो ऐं सवाल जो जवाबु ॾेई छॾियो आहे त हीअ जेको आईडी आहे इहो फेक आईडी आहे। फेक आईडी मां इहो जवाबु मिलियो आहे त 15 मई ते ड्रामो जेको आहे हलंदो। ठीकु आहे, इहो सबूत आहे, तव्हांखे मां ॾेखारींदुमि स्क्रीन शॉट में इहो सबूत आहे। ठीकु आहे, खजू पाण चयो आहे त हीअ आईडी जेको आहे फेक आईडी आहे जंहिंमें इहो लिखियो वियो आहे। उनखां बाद ज़ार ज़िंदगी ड्रामो कॾहिं ईंदो इन बाबति असांखे को बि अहिड़ो जेको आहे रिलीज़ डेट अचण जो को बि असांखे अहिड़ो असांखे न मिलियो आहे, छो त इहो जेको आहे त सीक्रेट रखी वियो आहे डेट में जो कॾहिं वेंदो कॾहिं न। इहो का बि ख़बर असांखे बि ईअं कोन पियो आहे। जॾहिं असांखे ख़बर पियो तव्हांखे असां ॿुधाईंदासीं। दोस्तों उमेद आहे तव्हां दोस्तनि खे असांखे वीडियो सुठो लॻियो हूंदो। दोस्तों असांजे वीडियो खे लाइक कंदा ऐं असांजे चैनल खे वीडियो जे हेठि कमेंट में जीअं त दोस्तों असांजा सिंधी ॿाहिरि यूट्यूब ते थोरा आहिनि, उन्हनि खे मां गुज़ारिश कंदुमि त यूट्यूब ते अचो। ऐं ॿियो बि इहा गुज़ारिश कंदुमि त जेकॾहिं तव्हां यूट्यूब चैनल ते अचणु था चाहियो त मां तव्हांखे यूट्यूब जे बारे में मालूमात ॾींदुमि ऐं तव्हांखे इहो मालूमात खपे त मुंहिंजे यूट्यूब चैनल ते त महिरबानी करे कमेंट में पंहिंजो राय ॾींदा ऐं तव्हांखे वीडियो मिलंदा।